असांजी चाहे सिंधी सब्जेक्ट हुजे, चाहे उर्दू सब्जेक्ट हुजे, चाहे इंग्लिश हुजे, चाहे मैथ हुजे या साइंस हुजे, उते तव्हांखे उहो कॉन्टेक्ट न आहे जेको प्योरली मैथमेटिक्स हुजे। उते तव्हांखे कुझु रिलीजियस पॉइंट ऑफ व्यू खां शयूं मिलनि थियूं ऐं माना क्वालिटी जेका आहे उहा तमामु घटि आहे। त मां सम्झां थो त उहो वॾो फ़र्क़ु आहे सिलेबस जो। जॾहिं साइंस पढ़े थी त उहा प्योर मॉडर्न साइंस हुजणु घुरिजे, उन में ॿी का शइ जी मिलावट न हुजणु घुरिजे। या मैथमेटिक्स आहे त उहा मैथमेटिक्स जो तरीक़ेकार हुजणु घुरिजे। असां वटि माना मुद्दे ख़ार जो सिलेबस आहे जेको न को ॿारु पढ़ी थो सघे, न को सम्झी थो सघे, न कोई उस्ताद उनखे सही तरीक़े सां डिलीवर करे सघे थो। हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब रहमो इस्लाम। दोस्तों अॼु मूंसां गॾु मौजूदु आहे मुंहिंजो प्यारो दोस्त फयाज़ ख़ासकली, जेको महिराण जो मुंहिंजो साथी बि आहे। उनखां पोइ वरी साईं जिन कोरिया विया मास्टर्स करण जे लाइ। अचो त अॼु उन्हनि सां कचहरी कंदासीं पाण, जंहिंमें उन्हनि जो तालीमी सफ़र, कोरिया जो सफ़र ऐं कैरियर काउंसलिंग समेत असां सिंध जे मसइलनि ते बि कचहरी कंदासीं। फयाज़ ख़ासकली, आउं चाहियां थो त मुख़्तसरन तव्हां पंहिंजो तारुफ़ करायो, पोइ पाण कचहरी जी शुरूआत कयूं। थैंक यू आफ्ताब। सभ खां पहिरीं त मां तमामु घणो जेको आहे मूंखे ख़ुशी आहे तव्हांजो जेको हीउ सिलसिलो आहे इंटरव्यू जो, इहो तमामु बहितरीनु आहे। ऐं इन इंटरव्यूज़ जे थ्रू असांजे सिंध जे नौजवाननि खे काफ़ी एडवाइस मिले थी, सजेशन्स मिलनि थियूं। ऐं महिरबानी। ऐं बाक़ी रही ॻाल्हि मुंहिंजे तारुफ़ जी, त मुंहिंजो नालो फयाज़ ख़ासकली आहे ऐं मुंहिंजो तालुक़ु नवाबशाह सां। महिराण यूनिवर्सिटी में मां सॉफ्टवेयर इंजीनियरिंग कई ऐं सॉफ्टवेयर इंजीनियरिंग करण खां पोइ मूं जेको हायर एजुकेशन कमीशन जी स्कॉलरशिप ते मां कोरिया वियुमि मास्टर्स जे लाइ। मास्टर्स करण खां पोइ मां वरी 2 साल कंप्लीट कई, वरी मां हिते पाकिस्तान आयुमि ऐं मुख़्तलिफ़ NGOs में मां जॉब कई। उनखां पोइ वरी शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी में मां जॉब कई रिसर्च एसोसिएट जे थ्रू। ऐं उनखां पोइ वरी मां कोरिया जे लाइ वियो हुउमि, पंहिंजी स्कॉलरशिप वठी करे PhD जा 2 साल मां हुते कंप्लीट कया आहिनि, कोर्स वर्क वग़ैरह रिसर्च मुंहिंजी हले थी। ऐं हाणे मां एज़ अ लेक्चरर आहियां शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी में। सही, ॾाढो सुठो। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त कोरिया जो जेको तव्हांजो सफ़र हुयो, उहो कॾहिं तव्हां कोरिया विया ऐं जेको बुनियादी फ़र्क़ु आहे कोरिया जी यूनिवर्सिटीज़ में ऐं असांजी यूनिवर्सिटीज़ में, उहो बि असांखे ॿुधायो जी। जॾहिं हितां मां 2006 या 7 में जॾहिं पंहिंजी डिग्री कंप्लीट कईसीं, त माना असांखे शौक़ु हूंदो त असां माना दुनिया जे ॿिए कंहिं मुल्क में वञूं। ऐं उहा ॾाढी माना असांजो शौक़ु हुयो, माना ख़्वाबु बि हुयो, ड्रीम बि हुयो। माना मुंहिंजी जेका इहा ज़िंदगी जी वॾी माना हसरत हुई त मां ॿाहिरि मुल्क में वञा, अहिड़ी का अपॉर्चुनिटी मिली वञे। उनजे करे बि इहो त असां माना पाकिस्तान जे हितां जे काफ़ी शयुनि में, जीअं अॼु जो नौजवान जेको आहे हिते मुतमिन आहे, असां उन टाइम ते माना मुतमिन न हुआसीं। सो इहा हिकिड़ी सुठी अपॉर्चुनिटी हुई। ऐं जॾहिं मां हुते कोरिया में असां पहुतासीं त जीअं पहुचण खां पोइ असांखे ईअं लॻो त माना जंहिं दुनिया में असां था रहूं ऐं जेका हीअ दुनिया आहे उहा तमामु घणी मुख़्तलिफ़ आहे। सो उतां जे माना जहाज़ खां चढ़ण खां वठी एयरपोर्ट लहण खां वठी माना असांखे उहो फ़र्क़ु महसूसु थियणु शुरू थियो। उतां खां पोइ माण्हुनि जा रवैया, माण्हुनि जो जेको बिहेवियर आहे, उन खां पोइ वरी जॾहिं उतां जी यूनिवर्सिटीज़ में वियासीं ऐं पोइ ख़बर पई त वाक़ई माना केतिरनि सदियुनि जो फ़र्क़ु आहे तइलीमी माहौल में, तइलीमी कल्चर में। हुननि जी यूनिवर्सिटीज़ में पढ़ाई, उन खां पोइ उतां जी फ्रीडम, उतां जी सोच, उतां जी माना आज़ादी, सभु शयूं जेको आहे काफ़ी माना चेंज आहिनि। सही, ठीकु आहे। अच्छा, इहो ॿुधायो त जेको असांजे सिंधी नौजवान आहिनि, ख़ासि करे ॿाहिरि जेके स्कॉलरशिप्स लाइ अप्लाई कंदा आहिनि, उन में HEC जो जेको फुली फंडेड स्कॉलरशिप्स आहिनि, उहे या त चाइना जूं आहिनि या कोरिया जूं आहिनि, अमेरिका जो बि कुझु आहिनि। ऐं तव्हां छा सम्झो त जेको सिंधी नौजवान आहे उनखे अप्लाई करण जे लाइ उन में कहिड़ियूं कहिड़ियूं रिक्वायरमेंट्स आहिनि जेके हू आसानी सां अप्लाई करे ऐं उहो स्कॉलरशिप माणी सघे थो जी। जॾहिं असां वियासीं, जेको मास्टर्स जे लाइ मां वियुमि, उहो तॾहिं त पाकिस्तान जी स्कॉलरशिप हुई, हायर एजुकेशन कमीशन जी। तॾहिं अताउर रहमान चेयरमैन हो ऐं मतिलबु काफ़ी स्कॉलरशिप्स मिलियूं पिए HEC जी तरफ़ां। ऐं बदक़िस्मती सां 2013-14 खां पोइ HEC जी तरफ़ां स्कॉलरशिप काफ़ी घटिजी वियूं आहिनि ऐं उहे हाणे न हुजण जे बराबरि आहिनि। बाक़ी इहो आहे त कोरिया जूं पंहिंजूं स्कॉलरशिप्स आहिनि, जीअं मतिलबु कोरिया जूं हींअर जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि, ऐं कोरिया पाण हिकिड़ो तरक़ी याफ़्ता मुल्क आहे। ऐं उहे जीअं तरक़ी याफ़्ता मुल्क सोचींदा आहिनि, उन्हनि जी यूनिवर्सिटी सोचींदियूं आहिनि त असां वटि इंटरनेशनल स्टूडेंट्स हुजनि, असांजी स्कॉलरशिप हिकिड़ो स्टैंडर्ड आहे, उहो पंहिंजे मयार खे बरक़रार रखंदियूं आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त हुननि खे अहिड़ा पोटेंशियल नौजवान खपनि जेके हुननि जे रिसर्च ऐं डेवलपमेंट में हुते हुननि खे माना कमु ॾियनि। त मास्टर्स जे लाइ ऐं PhD जे लाइ हर यूनिवर्सिटीअ जे वटि स्कॉलरशिप्स आहिनि। रही ॻाल्हि इहा त स्कॉलरशिप हासिलु करण जो जेको तरीक़ो आहे, त कोरिया में ॾाढो सिंपल आहे। कोरिया में तव्हां नंबर 1 स्टेप में इहो आहे त तव्हां कंहिं प्रोफेसर सां कॉन्टेक्ट कयो, तव्हां यूनिवर्सिटी जी वेबसाइट ते वञो, प्रोफेसर्स खे पंहिंजो इंट्रस्ट ॿुधायो, कहिड़ी कहिड़ी फील्ड में तव्हां जेको आहे छा छा कयो आहे, कहिड़ा स्किल्स आहिनि, कहिड़ा मतिलबु त उहे तव्हां पंहिंजा हुनखे शो कयो, CV सां अटैच कयो, पंहिंजो स्टडी प्लान अटैच कयो, प्रोफेसर खे ईमेल कयो। ॿियो यूनिवर्सिटी जी गाइडलाइन में वञी करे उनजी एडमिशन जी तरीक़ेकार स्कॉलरशिप जे बारे में माना उते ॾिसो ऐं पोइ तव्हां हुते अप्लाई कयो। टियों इहो आहे त कोरियन गवर्नमेंट जूं काफ़ी स्कॉलरशिप्स हूंदियूं आहिनि जेके बि माना वेबसाइट ते इंटरनेट मौजूदु हूंदियूं आहिनि। उते उन गाइडलाइन में सभु कुझु माना हिकिड़ी स्टेप वाइज़ सभु शयूं लिखियलु हूंदियूं आहिनि।
त मेन शयूं इहे आहिनि त कुझु तव्हांखे आइलेट्स ॾियण जी ज़रूरत आहे, जेकॾहिं आइलेट्स न बि आहे तॾहिं बि अलाए काफ़ी अपॉर्चुनिटीज़ आहिनि, काफ़ी यूनिवर्सिटीज़ आहिनि ऐं काफ़ी प्रोफेसर आहिनि जंहिंखे आइलेट्स जी ज़रूरत न पवंदी आहे। त मेन कमु इहो आहे त टू कॉन्टेक्ट विद द प्रोफेसर, उन खां पोइ तव्हां यूनिवर्सिटी जी जेका वेबसाइट आहे उन ते वञी करे उनजी स्कॉलरशिप में अप्लाई करे सघो था। उनजी एडमिशन अच्छा, ही जेको कोरियन यूनिवर्सिटीज़ आहिनि या सुधरियल मुल्कनि जूं यूनिवर्सिटीज़ आहिनि, यूरोपियन अमेरिकन यूनिवर्सिटीज़, इन्हनि यूनिवर्सिटीज़ जे तालीमी मयार ऐं तालीमी स्ट्रक्चर में छा बुनियादी फ़र्क़ु आहे? आओ चाहियां थो मुख़्तसरन इहो ॿुधायो, ऐं पाण वारे सिंधी जेको यूनिवर्सिटी पाकिस्तानी आहिनि उन्हनि में छा फ़र्क़ु आहे बुनियादी? त मुख़्तसर मां एतिरो ज़रूरु चवंदुमि त हिकिड़ो फ़र्क़ु आहे, कोरिया जी ॻाल्हि था कयूं या ॿिया जेके बि तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, मां कोरिया में रही आहियो आहियां 4-5 साल, उन करे मूंखे उनजो तजुर्बो आहे। मां सम्झां थो त जीअं हर सेक्टर में हुनजी गवर्नेंस एतिरी माना मेच्योर आहे, एतिरी माना सिंसियर आहे त उते माना एतिरी मेरिट आहे, उन हिसाब सां एजुकेशन जेको आहे उते माना मेरिट तमामु घणी आहे। हू पंहिंजे मयार ते कॾहिं बि कॉम्प्रोमाइज़ नथा कनि। अच्छा, निसाब में बुनियादी फ़र्क़ु कहिड़ो आहे उतां यूनिवर्सिटीज़ में पंहिंजे? निसाब में इहो ॾिसो त जीअं असां वटि असांजो जेको निसाब आहे उन जो हाणे हिकिड़ो काफ़ी क्लिप बि वायरल थिए पियो जेको परवेज़ हुदबाई माना हिते कयो आहे सिंध जे हवाले सां। ॾिसो उन में टेक्स्ट बुक में जेको सिलेबस आहे असांजी, चाहे सिंधी सब्जेक्ट हुजे, चाहे उर्दू सब्जेक्ट हुजे, चाहे इंग्लिश हुजे, चाहे मैथ हुजे या साइंस हुजे, उते तव्हांखे माना उहो कॉन्टेक्ट न आहे जेको प्योरली मैथमेटिक्स हुजे। उते तव्हांखे कुझु रिलीजियस पॉइंट ऑफ व्यू खां शयूं मिलनि थियूं जिन जे ऐं माना क्वालिटी जेका आहे उहा तमामु घटि आहे। त मां सम्झां थो त उहो वॾो फ़र्क़ु आहे सिलेबस जो। जॾहिं साइंस पढ़े थी त उहा प्योर मॉडर्न साइंस हुजणु घुरिजे, उन में ॿी का शइ जी मिलावट न हुजणु घुरिजे। या मैथमेटिक्स आहे त उहा मैथमेटिक्स जो तरीक़ेकार हुजणु घुरिजे। असां वटि माना मुद्दे ख़ार जो सिलेबस आहे जेको न को ॿारु पढ़ी थो सघे, न को सम्झी थो सघे, न कोई उस्ताद उनखे सही तरीक़े सां डिलीवर करे सघे थो। त ॻाल्हि इहा आहे त हिते जेको पढ़ूं था न, इस्लामियात में बि उहे साॻियूं शयूं थियूं पढ़ी वञनि, त साइंस में बि असांखे काफ़ी उहे शयूं थियूं मिलनि। माना जेकॾहिं पैथागोरस थ्योरम पढ़ूं त उन में बि जेको आहे हा, बायोलॉजी आहे त उन में बि काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि। त तंहिंजे करे जेको आहे असां माना हिकिड़े पासे वञी कोन था सघूं। उन करे ॻाल्हि इहा आहे त तव्हां साइंस खे साइंस रखो ऐं उनखे अहिड़े तरीक़े सां ॿारनि ताईं पहुचायो त जीअं हुन मां हू इंजॉय करे सघनि, उनखे पढ़ी सघनि। भला इहो ॿुधायो त असांजे जेके सिंधी यूनिवर्सिटीज़ आहिनि या इवन सॼो मुल्की लेवल ते जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त उन में के चंद यूनिवर्सिटीज़ आहिनि जिते रिसर्च वर्क थिए थो, जिते प्रैक्टिकली जेको आहे सो तालीमी सरगर्मियूं आहिनि उन्हनि खे फोकस कयो वञे थो। जॾहिं आम तौर ते ॿियूं जेके बि यूनिवर्सिटीज़ आहिनि अक्सरियत में उते घणो करे थ्योरी जी पढ़ाई वञे थी, त जॾहिं जेको नौजवान हुतां खां पढ़ी निकिरे थो त उहो जॉब रेडी न हूंदो आहे। तव्हां छा सम्झो त यूनिवर्सिटीज़ में हींअर कहिड़ी इम्प्रूवमेंट आणण जी ज़रूरत आहे, ऐं प्रैक्टिकली तव्हां पाण प्रोफेसर आहियो यूनिवर्सिटी में, तव्हां शागिर्दनि खे जॉब रेडी करण जे लाइ कहिड़ियूं हिकमत अमलियूं आहिनि तव्हां वटि, जेके नौजवान अहिड़ा जेको यूनिवर्सिटी में जॾहिं निकिरनि त हू इंडस्ट्री में उन्हनि जी खपत जेको आहे सो आराम सां थी वञे, उन्हनि खे वरी ॿीहर उहो सॼियूं शयूं इंडस्ट्री न सेखारे, उहो यूनिवर्सिटी खां ई सिखियल हुजनि ऐं इंडस्ट्री में थी वञनि। मां हिन जो जवाबु इहो ॾींदुमि त एतिरे हद ताईं ॻाल्हि इहा त हिकिड़ो त पाकिस्तान में इंडस्ट्रीज़ आहिनि कोन ऐं सिंध में एतिरियूं इंडस्ट्रीज़ आहिनि कोन, ठीकु आहे। पर जेके थोरी घणियूं बि आहिनि उन में माना वॾनि वॾनि शहरनि जा जेके ग्रेजुएट्स आहिनि उहे हलिया था वञनि, ऐं जेके ख़ासि तौर ते जेके असां नंढनि शहरनि जा ग्रेजुएट्स आहिनि उहे रहिजी था वञनि। ऐं उन में बि इहो फ़र्क़ु आहे त असांजूं यूनिवर्सिटीज़ बि एतिरियूं मेच्योर न थियूं आहिनि। कुझु हद ताईं कुझु यूनिवर्सिटीज़ आहिनि जेके माना पहिरियां परफॉर्म कयूं पिए, पर हाणे असांजी यूनिवर्सिटीज़ में उहो मयार न आहे रहियो। छाकाणि त असांजी यूनिवर्सिटीज़ में स्कूल्स में हींअर को फ़र्क़ु न आहे। मां पाण यूनिवर्सिटी जो हिसो आहियां, इन करे मां सम्झां थो त उहो मयार न आहे, उहो माहौल न आहे जेको असां शागिर्दनि खे माना ॾेई सघूं। ॾिसो जीअं असां वटि हिकिड़ो IBA सखर जो हिकिड़ो मॉडल आहे। IBA सखर ॾाढो पंहिंजो माना पॉज़िटिव कमु कयो, माना हुननि माना हर हिसाब सां माना हुन जॉब प्लेसमेंट लाइ, कैरियर काउंसलिंग जे लाइ हुन मुख़्तलिफ़ क़िस्म जा माना डिपार्टमेंट्स ठाहिया जिन ते उहे कमु कनि पिया, ऐं उन्हनि जो उन्हनि खे फ़ाइदो बि मिलियो आहे। माना IBA सखर कुझु ई सालनि में पंहिंजो नालो पैदा करे सघियो आहे। पहिरियों त कमु आहे न, तव्हां ॿारनि खे में उहो एबिलिटीज़ ऐं पोटेंशियल पैदा कयो। मिसाल मां IT जो आहियां त मुंहिंजे ॿार खे IT जी आहे स्पेशलिस्ट उन जा स्किल्स अचणु घुरिजनि। हाणे जॾहिं पहिरियों स्टेप इहो आहे त तव्हां हुनखे फील्ड में माहिर कयो। पहिरीं टेक्निकली उहो ॿारु एॾो होशियारु हुजे, मिसाल तव्हां सॉफ्टवेयर इंजीनियर आहियो, बिल्कुलु पाइथन में C++ में प्रोग्रामिंग में स्किल्स हुजनि। एग्ज़ैक्टली, असां वटि स्किल्स न आहिनि। मां इहा सिधी मां इन जी ॻाल्हि खे चवंदुमि त असां वटि स्किल्स जे लाइ माना माहौल ई न आहे। स्किल्स त न आहियूं। असां किताबनि वारो ऐं स्लाइडुनि वारी पढ़ाई था कयूं, जेका थ्योरी आहे, जेका शागिर्द खे बोर थी करे ऐं शागिर्द जे कम जी बि न आहे। थ्योरी खे कुझु हद ताईं तव्हां हुनखे सपोर्ट ॾेई सघो था, पर थ्योरी तव्हांजी इंडस्ट्रीज़ में, जॉब में, रिसर्च में एतिरी तव्हांखे कमु आहे जेतिरा तव्हांजा स्किल्स कम में आहिनि, उहे तव्हांजी अर्निंग में, तव्हांजे फ्यूचर में, त उहो स्किल्स न आहिनि। उनखां पोइ कैरियर काउंसलिंग जो वॾो फुक़दान आहे। माना कैरियर काउंसलिंग जो यूनिवर्सिटीज़ कराईंदियूं आहिनि।
माना मूं दुनिया जूं यूनिवर्सिटियूं ॾिठियूं आहिनि, यूरोप यूनिवर्सिटियूं, उन्हनि वटि कैरियर डेवलपमेंट सेंटर CDC हूंदा आहिनि, कैरियर डेवलपमेंट सेंटर बाक़ाइदे ऑफिशियली उन में माण्हू रिक्रूट थियल हूंदा आहिनि ऐं उनजो सॼो कमु इहो हूंदो आहे त तव्हां जेको उन्हनि जी कैरियर काउंसलिंग कयो, हितां वञण खां पोइ हुनखे कहिड़ा कहिड़ा ऑप्शन्स आहिनि, कहिड़ियूं फील्ड्स आहिनि, कहिड़ियूं मतिलबु छा करे सघनि था, कहिड़ी जॉब करे सघनि था, जॉब कीअं ॻोल्हिजे, इंटरव्यू कीअं ॾिजे, ऐं मतिलबु त इहे सभु शयूं उन्हनि खे बाक़ाइदे यूनिवर्सिटीअ में ई सेखारियूं वेंदियूं आहिनि। अच्छा, आउं चाहियां थो त हाणे तव्हां थोरो पाण टॉपिक खे चेंज था कयूं। सिंध में सियासत, सिंध जी सियासत जंहिंमें असांजी जेकॾहिं पाण कॉम्प्रेस पार्टीज़ ते ॻाल्हायूं, यकीनन तव्हां बि क़ौमी तारीख़ जो हिसो रहिया आहियो ऐं उन दौर में जॾहिं पाण मेराण में पढ़ंदा हुआसीं त तव्हां स्टूडेंट यूनियन जा सदर बि हुआ ऐं उहो दौरु पंहिंजो जेको हिकिड़े शागिर्द जी हैसियत सां असां बि पंहिंजो किरदारु अदा कयोसीं। पोइ यूनिवर्सिटी जा मसइला हुजनि या ॿियो को सिंध जे इशूज़ ते हुजनि, असां हमेशह अॻु रहियासीं। सो हींअर जेको कॉम्प्रेस पार्टीज़ जो किरदारु आहे, तव्हां छा था सम्झो त उन्हनि जो किरदारु सिंध जे मुतालिक़ पॉज़िटिव नज़र अचे थो या उन्हनि कॉम्प्रेस पार्टीज़ सिंध में नुक़सानु ॾिनो अचे? आफ्ताबी, तव्हांजो जेको सुवालु आहे, मतिलबु मां इन सुवाल खे अहिड़े तरीक़े सां ॾिसणु थो चाहियां त ॾिसो, नेशनलिस्ट दुनिया जे हर मुल्क जूं क़ौमूं जेके आहिनि उहे नेशनलिस्ट आहिनि कंहिं न कंहिं तरीक़े सां, चाहे दुनिया जे कहिड़े मुल्क में। त सिंध सां बि इहा ॻाल्हि आहे, सिंध जो तारीख़ी तौर ते हिकिड़ो वजूदु आहे, आज़ादु हिकिड़ी क़ौम वतन रहियो आहे, त असां वटि बि असांजी पंहिंजी कल्चर आहे, ॿोली आहे, सकाफ़त आहे, तहज़ीबूं आहिनि, ऐं त माना असांजो जेको बॉन्ड आहे पंहिंजी क़ौमियत वारो, उहो तमामु मज़बूत ऐं सघारो आहे। इन हिसाब सां जेको नौजवान आहे उनखे उहो रोमांस आहे, उहो चाह आहे पंहिंजी क़ौम सां, पंहिंजी ॿोली सां, ऐं उहो तव्हांखे मुख़्तलिफ़ शयुनि में नज़र ईंदो आहे। हा, रही ॻाल्हि त कॉम्प्रेस सियासत जी, कॉम्प्रेस सियासत काफ़ी फ़ाइदो ॾिनो आहे ऐं किथे किथे उन जूं कमज़ोरियूं बि रहियूं आहिनि, जेके असां सम्झी सघूं था त काफ़ी उन जूं कमज़ोरियूं बि आहिनि जेके रहियूं आहिनि। पर सॼो इल्ज़ाम असां सिंध जी तबाही जो ज़िम्मेवार जेके असां चऊं था पोइ कॉम्प्रेस सियासत ते आहे, त मां इन ॻाल्हि सां एग्री नथो कयां। सिंध जी सियासत जी तबाही जो ज़िम्मेवार कॉम्प्रेस सियासत न आहे, छाकाणि त कॉम्प्रेस सियासत त हिकिड़ी शऊरी सियासत कई आहे, हुन वटि त इक़्तिदारु रहियो ई न आहे, हुन वटि त गवर्नेंस रही न आहे जो उहो सिंध जी तबाही जो ज़िम्मेवार हुनखे करार ॾिनो वञे। पर उहो इक़्तिदारु कीअं ईंदो जॾहिं उहो कॉम्प्रेस पाण इलेक्शन में बीहनि ई नथा? हा, उहे ई ॾिसो न, असां वटि कॉम्प्रेस धारा जूं ॿ शयूं आहिनि। हिकिड़ी कॉम्प्रेस सियासत उहा आहे जेका तव्हांजी पार्लियामेंट्री सियासत करे पई, इलेक्शन जी सियासत करे पई। उन में तव्हां वटि जेके वॾियूं पार्टियूं आहिनि, जीअं रसूल बख्श पले जी पार्टी आहे, सिंध यूनाइटेड पार्टी आहे, ऐं डॉक्टर कादर मुखसी वारनि जी पार्टी आहे, त उहे इलेक्टोरल सियासत कनि पियूं। पोइ उहे कामयाबु थी सघिया आहिनि इलेक्शन में या न, उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर हू हिकिड़ी पार्लियामेंट सियासत कनि पिया। ॿिया आहिनि जेके पार्लियामेंट सियासत नथा कनि, हू था चवनि त असांजो जेको रस्तो आहे। पर मां चवंदो आहियां त जेकॾहिं पुरअमन तौर ते जेका बि पंहिंजो नज़रियो रखनि था, त उन ते को मसइलो न आहे। तव्हां हर को पंहिंजो पुरअमन सियासी नज़रियो रखी सघे थो। मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजी एक्सपीरियंस इहो आहे त असांखे हिन दौर में माना पार्लियामेंट्री सियासत जो जेको मोर्चो आहे उहो छॾणु न घुरिजे। जेके पार्टियूं कमु कनि पियूं, तव्हां उनखे सपोर्ट कयो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, छो जो जेके हिकिड़े पासे तव्हां वटि माना उहो साॻियो वॾेरो आहे जेको मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इक़्तिदार में अचे थो पियो, ऐं सॼी सिंध जो जेको फुलट जो ज़िम्मेवार उहो वॾेरो आहे। त उन जे साम्हूं जेको अपोज़िशन जो किरदारु जेको सिंध में करे सघे थी, त उहा सिंध जी माना मुतबादिल कॉम्प्रेस सियासत ई थी सघे थी, जेका पार्लियामेंट सियासत करे पई। ठीकु आहे, ॾाढो सुठो। हाणे असां कचहरी जो आख़िरी पोर्शन ॾांहुं वधूं था ऐं कचहरी ॾाढी डिघी थी वई असांजी। आउं चाहियां थो त जामशोरे मां पढ़िया आहियूं पाण, सो जामशोरे जूं उहो जेको सियासी सारोणियूं आहिनि जॾहिं पाण पढ़ंदा हुआसीं, उन्हनि जे मुतालिक़ मुख़्तसिर तव्हां ॿुधायो जेको को जामशोरे जी सारोणी हुजे पंहिंजी। इहो ॾाढो दिलचस्प सुवालु आहे ऐं मां सम्झां थो त जामशोरे जूं एतिरियूं यादगिरियूं आहिनि ऐं एतिरियूं यादूं आहिनि जो उहे कंहिं नंढड़े इंटरव्यू में या नंढड़े टाइम में त करे नथी सघजनि, पर काफ़ी शयूं जेके आहिनि उहे ज़हन ते तरी थी अचनि। सो मां सम्झां थो त जामशोरे वारो जेको पीरियड रहियो उहो यादगारु रहियो। उन में जेका असां सियासत कई, उन में जेका असां पढ़ाई कई, जेके शयूं असां ॾिठियूं, उन्हनि में काफ़ी शयूं दिलचस्प आहिनि ऐं ॾाढियूं ज़हन ते तरी ईंदियूं आहिनि। ख़ासि तौर ते त जॾहिं असां शागिर्दनि जे हक़नि जे लाइ निकिरंदा हुआसीं, जॾहिं को अहिड़ो को मसइलो थींदो हो इंतिज़ामिया सां, त उन में वेही कलाकनि जा कलाक जेको असां हिते प्रोटेस्ट ते वेही रहंदा हुआसीं, उहे शयूं। उन खां पोइ वरी हिकिड़ो मूंखे वाक़ियो यादि थो अचे त जॾहिं परवेज़ मुशर्रफ अचे पियो सिंध यूनिवर्सिटीअ में कालाबाग डैम जे लाइ इहा ॻाल्हि हुई, त तॾहिं असां वटि जज़्बात असांजा जेके आहिनि उहे हुआ त बाबा असां परवेज़ मुशर्रफ खे हिते अचणु न ॾींदासीं या कालाबाग डैम जो ऐलान थियणु न ॾींदासीं त हिते अची वञे। उनजे लाइ असांखे चयो त हास्टलूं ख़ाली कयो ऐं पाण 4-5 ॼणा वेठा। हा,
त इहा मुज़ाहमती जो इन जो मां तव्हांखे सॼो डिटेल ॿुधायां त इन खां अञा माना महीनो या 1.5 महीनो पहिरियां ई इन जी प्लानिंग जेका इहा हुई त 1.5 महीनो पहिरियां असांखे इंतिज़ामिया सॾाए चयो त बाबा तव्हांखे जेको आहे हॉस्टलूं ख़ाली करणियूं आहिनि। माना मां इंतिज़ामिया जो पहिरियां रवैयो ॾिठो हूंदो ॿियनि शयुनि ते त उहो एतिरो माना ॾिनल न हुआ जेतिरो इंतिज़ामिया ॾिनल हुई। अच्छा ॾिनल इन करे हुई त हिकिड़ो त हुनखे मथां खां ॾंडो हो त शागिर्दनि खां हॉस्टलूं ख़ाली करायो, ॿियो इहो त डपनि खे इहो त शागिर्द ई हॉस्टल ख़ाली कंदा कोन। हाणे उन में वरी जेको आहे सो पोइ हीअ राति जो 2 बजे धारे माना मूं वटि आया हॉस्टल में ऐं मूंखे अची चयूं त माना 2-3 दोस्त हुआ उनखे सम्झाइण जी कोशिशि कयूं त भाउ असां तव्हां वटि न को उस्ताद थी आया आहियूं न को तव्हां वटि इंतिज़ामिया थी आया आहियूं, तव्हांखे सम्झायूं था त तव्हांजी ज़िंदगी जे लाइ भलो इहो आहे त तव्हां हॉस्टल ख़ाली कयो। हा असां हुनखे चयोसीं तव्हां लाइ लख इज़त आहे सभु शयूं आहिनि पर असां माना इहो असांजी ओॾीमहिल जवानी जज़्बात ऐं पंहिंजी धरतीअ सां मुहबत इहा हुई त असां चयो त भले सिर बि कटिजी वञे पर माना धरतीअ तां पोइ हिते नॾिबो। त इहा ॻाल्हि हुई त उन्हनि टाइम ते असां हॉस्टल ख़ाली करण खां इनकार कयो। पोइ काफ़ी इन में ॿिया जेके शागिर्द वीचारा आम शागिर्द हुआ पोइ उन्हनि खे असां पाण ई चयो त जेके तव्हां वञणु चाहियो त वञो, तव्हां ते का रोक टोक न आहे। हा सॼियूं थी वियूं 4-5 ॼणा जेके असांजा हुआ जेके असां आख़िर ताईं रहियासीं। माना असांजो मक़सदु इहो त हॉस्टल असां ख़ाली न कंदासीं ऐं असां उहो पंहिंजो मक़सदु पूरो कयो। ॾाढो सुठो, महिरबानी, थैंक यू फयाज़। ऐं कचहरी हाणे पाण पंहिंजे इख़्तिताम ते पहुचा आहियूं त असां चाहियूं था त फाइनल में को सिंधी नौजवान जे लाइ लास्ट मैसेज ॾियो त पोइ असां इजाज़त। अच्छा, सिंध जे नौजवाननि लाइ मुंहिंजो मैसेज इहो आहे त हींअर जेको हीउ दौरु आहे टेक्नोलॉजी जो दौरु आहे उन करे बजाए असां ॿियनि शयुनि ते ॾोह ॾियूं। मसइला काफ़ी आहिनि सिंध में जेको आइडियल इन्वायरमेंट आहे उहो असांखे न मिली सघंदो, उन जे लाइ हर कंहिं माण्हू जिदोजहद कई आहे। त 2 शयूं करण जी लाज़मी आहे, हिकिड़ो त तव्हां वटि सियासी तौर ते तव्हांजी माना नॉलेज हुजे, सियासी शौर तव्हां रखो पंहिंजे हद ताईं पंहिंजे तरीक़े सां सियासी शौर तव्हां में हुजे। नंबर ॿी ॻाल्हि इहा त तव्हां पंहिंजी फील्ड में जेको आहे सो माना एक्सपर्ट थियो, माहिर थियो ऐं ॿाहिरि निकिरण जी कोशिशि कयो, दुनिया जे मुल्कनि में वञण जी कोशिशि कयो मुख़्तलिफ़ स्कॉलरशिप जे ज़रिए, जॉब्स जे ज़रिए। ऐं उन में मां इहो सोचींदुमि त असांजो जेको हिकिड़ो फ़िक्रमंद तबिको आहे, जेको बाशऊर तबिको आहे, जेको सिंध में सोशल मीडिया ते लिखे थो, सोचे थो, उनखे हिकिड़ो अहिड़ो नेटवर्क ठाहिणु घुरिजे, अहिड़ो इन्वायरमेंट ठाहिणु घुरिजे जेके असांजा ओवरसीज़ सिंधी आहिनि जेके ॿाहिरि मुल्कनि में पढ़नि था कनि था, उन्हनि जो माना हिकिड़ो नेटवर्क ठाहिणु घुरिजे त जीअं जेके हिते नौजवान आहिनि उन्हनि खे असां ॿाहिरि कढी सघूं। ॿियनि क़ौमुनि में ख़ासि तौर ते पंजाबी आहिनि या उर्दू स्पीकर्स आहिनि या पठान आहिनि, उहे जिन मुल्कनि में आहिनि उहे पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजनि फ्रेंड्स खे या पंहिंजे क़ौम जे माण्हुनि खे हुते घुराइण जी कोशिशि कंदा आहिनि। असांजो जेको माना ॿाहिरि मुल्कनि में वेठा आहिनि माण्हू उहे इहो कमु न पिया करे सघनि सही तरीक़े सां। जेके कनि पिया उन्हनि खे मुंहिंजो सलाम आहे, सुठे तरीक़े सां कनि पिया ऐं उहो बहितरीनु पिया, पर जेके आहिनि उन्हनि खे घुरिजे त नौजवाननि खे ॿाहिरि कढनि ऐं इहो सुठो आहे त ॿाहिरि वञनि, ॿाहिरि पढ़नि, दुनिया जो एक्सपीरियंस वठनि ऐं गॾोगॾु सिंध में हिकिड़ी सियासी जिदोजहद हुजणु घुरिजे त असांजो जेको ईंदड़ नस्ल आहे, जेको फ्यूचर आहे सिंध जो, उहो बि माना ठही सघे। त 2 शयूं आहिनि त सिंध जे नौजवान खे पंहिंजी पढ़ाईअ सां सिंसियर थियणो पवंदो, स्किल उनखे ॾियणो पवंदो ऐं ॿाहिरि निकिरण जे लाइ उनखे रस्ता निकिरणु। ज़बरदस्त, ॾाढो सुठो, महिरबानी फयाज़। सो दोस्तो, इहो असांजो प्यारो दोस्त फयाज़ ख़ासकली जंहिंसां असां कचहरी कईसीं। उमेदु आहे त तव्हां हिन कचहरी मां लाभ हासिलु कयो हूंदो। इन सां गॾु पंहिंजे होस्ट ऐं दोस्त आफ़ताब राइमो खे इजाज़त ॾिना। जिते हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत, साथ सलाम। थैंक यू।